अलहम्द शरीफ 11 बेरा कुल वल्लाह अहद पढ़ो। सरदार साहब जे वालदा माजदा जी रूह के ईसाले सवाब। सवाब सांजन के हवाले क्यों बिल्कुल करे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाल हिन महफ़िल में असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। असांजे सरदार मोहतरम जी वालिदा माजिदा जे रूह मुबारक के अल्लाह ताला जन्नतुल फिरदौस में जाइ अता फरमाए, संदन कब्र के कुशादो करे ऐं महबूब जा जेकी बि उम्मती फौत थी विया आहिनि उन्हनि सभिनी जे कब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बनाए। ख़ुसूसन सरदार साहब जा बिरादर मोहतरम ऐं वालिदा माजिदा अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो उन्हनि जे कब्रुनि में नूर ऐं सुरूर दाख़िल फरमाए। मदीने वारे साईं जे सदके हर कलमे गो मुसलमान जे कब्र के रब जन्नत जो गुलो गुलजार बनाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे दर ते दुआ है त रब शाल ईमान सां रहाए ऐं ईमान सां ख़ात्मो नसीब फरमाए। मरण जे वक्त में रब शाल कलमे जी दौलत नसीब फरमाए। खुश नसीब आहिनि उहे जन के कलमे जी सआदत नसीब थिए। मरण जे वक्त में सिर्फ हिकु भेरो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नसीब थी वञे। मुझे सोने सरदार मदीने वाले ताजदार यतीमन जे यार गरीबन जे गमखार मिठे मुहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह। मरण जे वक्त में जे मानू चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेडो मरंदो ओडो जन्नत में दाखिल थी। इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आ किताब सुनन तिरमिज़ी जे अंदर, ऐं इहा साॻी रिवायत हज़रत इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद में आंदी आ। हदीस जा ब किताब इन हदीस जा रावी आहिनि ऐं असहाबी सगोरो हज़रत सैयदना अमिर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत थो करे त
त मूं पंहिंजे कन्ननि सां ॿुधो मदीने वारे मीर फरमाए। हज़रत अब्दुल्ला बिन आमिर बिन आस रज़ी अल्लाह ताला नु फरमाए थो त हबीबन करीमन खां मूं ॿुधो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त हिकिड़ो शख्स आंदो वेंदो जंहिंजा दफ़्तर खोलिया वेंदा। हबीबन करीमन फरमायो त उन वटि 99 दफ़्तर गुनाहनि जा हूंदा ऐं हिकिड़ो हिकिड़ो दफ़्तर एॾो वॾो हूंदो जेसी ताईं नज़र पहुचंदी ओसी ताईं उहो दफ़्तर वॾो हूंदो। अहिड़ो हिकिड़ो न, ॿ न, 4 न, बल्कि 99 दफ़्तर हूंदा जेके सभु जो सभु गुनाहनि सां भरियल हूंदा। जेॾीमहिल उहे दफ़्तर खोलिया वेंदा रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाईंदो त मुंहिंजा बाना ॿुधाए इहे अमल तो कया हुया या मुंहिंजे मलाइकनि ग़लत लिखिया आहिनि। जॾहिं दफ़्तरनि खे ॾिसंदो चवंदो मुंहिंजा मौला हिकिड़ी ॻाल्हि बि घटि वधि न आहे, जेकी कुझु मूं कयो हो सो मलाइकनि साॻियो ई लिखियो आहे। बराबरि मां खाती आहियां, बराबरि मूंखां गुनाह थिया आहिनि, बराबरि मुंहिंजा दफ़्तर गुनाहनि में कारा ऐं मेरा आहिनि। रब फरमाईंदो भला उन्हनि जो उज़ुर ॾे, छो हेतिरा गुनाह कई? अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदसि, रोई वेंदो, चवंदो मौला मां खाती आहियां, मूं गुनाह कया, मूं ॼाणी वाणी तुंहिंजूं बेफ़रमानियूं कयूं, बराबरि मां खाती आहियां, मूं वटि कोई उज़ुर ई कोन्हे। उन वक़्त में रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाईंदो त मां अदल वारो रब आहियां, मां इंसाफ़ वारो रब आहियां। अॼोके ॾींहं में मां अदल कंदुसि, कंहिंसां ना इंसाफ़ी न कंदुसि, कंहिंसां ज़ुल्म न कंदुसि। रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाईंदो त फ़रिश्तो हिन जो कलमे वारो बिताको कढो। हिकिड़ो कागज़ जो पुर्ज़ो हूंदो, हदीस में लफ़्ज़ बिताके जा आया है, उहो कागज़ कढो जंहिंते हिन चयो हो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कलमे शहादत हिन पढ़ियो हो, उहो हिन जो कलमे वारो कागज़ कढो। फरिश्ता वो कागज़ पेश कंदा। रब फरमाईंदो अॼु मां अल्लाह पंहिंजे बाने सां इंसाफ़ कंदुसि, हिन जे अमलनि खे तोड़ियो ऐं इहो कागज़ कलमे वारो हिन जे नेकियुनि जे पुड़ में रखो ऐं गुनाहनि जा 99 दफ़्तर ॿिए पुड़ में रखो। त उहो बानो अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला ए मुंहिंजा रब करीम, छा हिकिड़ो कागज़ नंढड़ो, छा हेॾा वॾा मुंहिंजे गुनाहनि जा दफ़्तर? रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाईंदो त मां तोसां ना इंसाफ़ी न कंदुसि, अॼु मूं वटि इंसाफ़ आहे। जेॾीमहिल उहो कागज़ जो पुर्ज़ो उन जे सालिह अमलनि जे पुड़ में रखियो वेंदो ऐं ॿिए पासे ॾे उन जे गुनाहनि जा दफ़्तर 99 दफ़्तर रखिया वेंदा, त उहो कलमे वारो पलड़ो भारी थी वेंदो, हुकुम थींदो मुंहिंजे बाने खे जन्नत में दाख़िल। वरी बि चओ न सुभान अल्लाह। छो हबीबन करीमन फरमायो त अल्लाह जे इस्मत जहिड़ी ॿी का ॻरी शइ नाहे। वज़न में नेकी जे पुड़ में जॾहिं अल्लाह जो नालो अची वियो, कलमे शहादत अची वियो, त हाणे सारी ज़िंदगी जा गुनाह हिक पासे रखोसि, पर मुंहिंजो नालो जेका मुंहिंजी शाहिदी ॾिनी अथसि, मुंहिंजो कलमो पढ़ियो अथसि, इहो गरो आहे मुंहिंजे बाने खे जन्नत में दाख़िल कयो। ये सभु मदीने वारे साईं जे सदके, मुझे लजपाल मोहम्मद करीम जे सदके हेतरा गुनाह, हेडा दफ्तर गुनाहन जा भरियल, पर इन कलमे जे सदके अल्लाह तबारक व तआला उनकी मग़फ़िरत फरमाए छॾींदो। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह साईं तौफ़ीक़ जे त रोज़ानो रात जो सुम्हण खां अॻु में सिर्फ़ 3 भेरा कलमो शहादत पढ़ंदा कयो। इहो पंहिंजो दस्तूर बनायो। 1000 तव्हांखे कम आहिनि, 1000 मशगूलियूं आहिनि, पर सुम्हण खां अॻु में सिर्फ़ 3 भेरा चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहो कलमो शरीफ़ सुम्हण खां अॻु में पढ़ी सुम्हो ऐं जेॾीमहिल उथो था त इहो कलमो पढ़ण सां पंहिंजे ॾींहं जो आगाज़ कयो। पोइ सारे ॾींहं जो दफ़्तर जेॾीमहिल लिखियो वेंदो, जॾहिं रोज़नाम जो रब जे दरबार में पेश थींदो, रब फरमाईंदो मुंहिंजे बाने छा कयो?
मलाइक चवंदा मौला गुनाह त ॾाढा कयई पर हिन जे ॾींहं जे शुरूआत में भी कलमो शहादत जो आ, ॾींहं जे पछाड़ी में भी कलमो शहादत जो आ। रब फरमाईंदो त इन कलमे जी बरकत सां जेकी विच में हिन को खताऊं थियूं आहिनि मूं रब बख़्शे माफ़ करे छॾ। इहो पंहिंजो दस्तूर बनायो मुंहिंजा दोस्तो। ऐं कलमो पाक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब तौफीक ॾे त रोज़ानो 2 तस्बीहूं इन कलमे शरीफ जो रोज़ पढ़ो 200 भेरा। बराबर तव्हांखे कम आहिनि, मशगूलियूं आहिनि, कारोबार आहिनि, पर यारो रुगे दुनिया जा कम इहे कम न ईंदा, कुझु पंहिंजे आख़िरत जी तैयारी बि कजे। इहो कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह जेॾीमहिल हिकिड़ो भेरो दिल जे गहराई सां सिर्फ हिकिड़ो भेरो मानो चवे तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंजुल उम्माल हदीस जो किताब आ, उन कंजुल उम्माल जे अंदर इहा रिवायत अचे थी त हिकिड़ो भेरो मानो कलमो शरीफ पढ़े थो रब उन जा 4000 गुनाह बख़्शे छॾे थो। वरी ॿियो भेरो पढ़े थो वरी उन जा 4000 गुनाह बख़्शी वञनि था। वरी कलमो पढ़े थो वरी उन जा 4000 गुनाह बख़्शी वञनि था, ताजो उन जे दफ़्तर में हिकिड़ो बि गुनाह बाक़ी नथो बचे। फरिश्ता अर्ज़ कनि था मुंहिंजा मौला हाणे त हिन बाने जे दफ़्तर में को गुनाह बचो ई कोन्हे को। रब फरमाईंदो हाणे हिन जे घर वारनि जा गुनाह बख़्शो। कलमो पढ़ंदो रहियो फरिश्ता अर्ज़ कनि था मौला हाणे त हिन जे घर वारनि जा बि गुनाह बख़्शजी विया आहिनि। रब फरमाईंदो हाणे इन जे पाड़े वारनि जा गुनाह बख़्श कयोसि। सुभान अल्लाह। तारीख़ आसारुल अव्वल जे अंदर रिवायत अचे थी त हज़रत इमाम अली रज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु नीशापुर जे शहर में आया। नबी जो बच्चो 12 मंझां हिकिड़ो इमाम जेॾीमहिल नीशापुर जे शहर में आया त पाण खच्चर ते सवार हुया ऐं झुंड चादर सां मुंहुं मुबारक ढकियल हुयो। जेॾीमहिल माण्हुनि खे ख़बर पई त 12 मंझां हिकु इमाम अची रहियो आहे, मुस्तफ़ा सुहिणे जो बचड़ो शहज़ादो अची रहियो आहे, त ईअं ख़ल्क़ निकिती इमाम साहब जे ज़ियारत ऐं दीदार जे लाइ जो लखे माण्हू मुश्ताक पेरनि उघाड़ा इमाम साहब जे दीदार जे लाइ निकिता। जेॾीमहिल आया त साईं जन जो चेहरो मुबारक चादर में ढकियल हुयो। उन में वॾा वॾा वक़्त जा इमाम जीअं मुहद्दिस अबू ज़रा राज़ी ऐं ॿिया वक़्त जा वॾा वॾा आलिम हुया, मुफ्ती हुया, वॾा वॾा मुहद्दिस हुया, उहे बि हुया। उन्हनि अर्ज़ कयो त साईं असांजूं 2 दरख़्वास्तूं आहिनि। हिकिड़ो असांजो अर्ज़ आहे त पंहिंजे चेहरे जी असांखे ज़ियारत करायो, चेहरे तां कपिड़ो हटायो, असां तव्हांजो दीदार कयूं। ऐं ॿी असांजी गुज़ारिश आहे त असांखे अहिड़ी का हदीस ॿुधायो जेका तव्हांजे ख़ानदान ऐं घराणे जी हदीस हुजे, जंहिंमें रिवायत करण वारा तव्हांजा आबा अजदाद हुजनि, ॿियो विच में रावी ॿियो को न हुजे, सिर्फ़ तव्हांजे अबनि ॾाॾनि खां रिवायत थियल अहिड़ी का हदीस ॿुधायो। हज़रत सैयदना इमाम सगोरे रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो तव्हांजूं 2 दरख़्वास्तूं क़बूल आहिनि। पोइ पाण पंहिंजे चेहरे मुबारक तूं चादर हटायूं ऐं संदन चेहरो मुबारक जेॾीमहिल ॾिठूं त हज़ारे काफ़र कलमो पढ़ी मुसलमान बणिजी विया। सुभान अल्लाह। अल्लाह जे प्यारनि जे चेहरनि में बि नूर हूंदो आहे। उन्हनि जा चेहरा ॾिसण सां ई माण्हुनि जा ईमान ताज़ा थी वेंदा आहिनि। मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे, नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे, मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे, हश्र में उनकी शफात के हवाले होंगे, हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे।
हाँ मुस्तफा जे आशिकन जा चेहरा ही निराला है, बेअदबन जा चेहरा परे खा पधरा, भली मुल्ला है भली तबलीग जे लाइ बिस्तर कुल्हे ते खयूं रुलंदा था वतन पिया, पर मुंह में नीमक न ॾिसंदा हो। अब आहे या ग़लति तो चवां? हाँ अहले सुन्नत जो हिकिड़ो धनार भली हुजे, भली मेहुन चारण वारो गायूं बकरियूं चारण वारो हुजे, पर उन जे चेहरे में भी नीमक हूंदो, नूर हूंदो, छो त मुस्तफा खे मञण वारो आहे। जेको बेअदब आहे, गुस्ताख आहे, उन जे चेहरे में नूर न हूंदो आहे। अल्लाह जे बानन रब जे प्यारन जन मदीने वारे मीर सां दिल लाती आ, उन्हनि जा चेहरा भी माण्हुनि खे फैज़ ॾींदा आहिनि। हज़रत इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं वफ़ात करे विया, वफ़ात खां पोइ साईं जे जनाज़े खे ॾिसी करे, साईं जे जनाज़े में 20 लख माण्हू शरीक थिया हुआ। आलम इस्लाम जो वॾे में वॾो जनाज़ो माण्हुनि जे एतबार खां इमाम अहमद बिन हंबल जो हुयो, जंहिंमें 20 लख माण्हू शरीक थिया हुया। ऐं साईं जे जनाज़े खे ॾिसी करे उन वक़्त में जेकी हिंदू हुया, गैर मुस्लिम हुया, यहूदी हुया, नसारा हुया, उन्हनि हज़ारनि जे तादाद में इमाम अहमद बिन हंबल जे चेहरे खे ॾिसी कलमो पढ़ी मुस्लमान थी विया। जेॾीमहिल हज़रत इमाम जे चेहरे ते निशापुर वारनि जी नज़र पई त बेइख्तियार निकिरी वियो सुभान अल्लाह। हुमुल्लज़ीन इज़ा रुऊ ज़ुकिरल्लाह, अल्लाह वारनि जी निशानी आ, खुदा जे दोस्तनि जी अलामत आ, जो उन्हनि जे चेहरनि ते जॾहिं नज़र पवंदी आ त बेइख्तियार रब याद अची वेंदो आ। वलीअ जी निशानी अथव, अल्लाह वारे जी निशानी आ, कंहिंजे निर्णय ते लिखियल न हूंदो आहे वली आ, पर वलीअ जी निशानी आहे जो उनखे ॾिसंदो, उन जे चेहरे ते नज़र पवंदी त रब याद अची वेंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत इमाम पंहिंजे चेहरे जी ज़ियारत कराई आ ऐं चयोसीं हाणे ॿुधायो पंहिंजे घराणे जी का हदीस असांखे ॿुधायो। हज़रत इमाम फरमायो त मूं पंहिंजे अब्बे खां ॿुधो, उन पंहिंजे अब्बे खां ॿुधो, नाला खणंदा विया। इमाम बाकिर खां ॿुधो, इमाम बाकिर चयो, इमाम जाफर सादिक चयो मूं पंहिंजे अब्बे खां ॿुधो, इमाम बाकिर खां ॿुधो, इमाम मोहम्मद बाकिर चयो त मूं हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खां ॿुधो, इमाम ज़ैनुल आबिदीन चयो त मूं पंहिंजे बाबे इमाम हुसैन खां ॿुधो, इमाम हुसैन चयो त मूं पंहिंजे बाबे हज़रत अली खां ॿुधो, हज़रत अली चयो त मूं पंहिंजे दिलबर मोहम्मद करीम खां ॿुधो। मदीने वारे साईं फरमायो त मूं जिब्रील खां ॿुधो, जिब्रील चयो त मूंखे ख़ुदि ख़ुदा जी ज़ात फरमायो। छा फरमायो? रब्बे दुल जलाल फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह हिस्नी फमन कालहा दखल फी हिस्नी व अमिन मिन अज़ाबी। रब्बे दुल जलाल फरमायो त ला इलाहा इल्लल्लाह इहो मूं रब जो किलो आ, मुंहिंजो कोट आ। ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो मूं रब जो किलो आ। जंहिं बि ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो उहो मुंहिंजे किले में, मुंहिंजे हिफ़ाज़त में अची वियो। अमिन मिन अज़ाबी, इहो मुंहिंजे अज़ाब खां अमुन में अची वियो। इनखे अज़ाब न कंदुसि जे मरण जे टाइम ते चयो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह।
ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो रब जे हिफ़ाज़त जो कोट आहे। रब करे चल असां सभिनी खे मरण जे टाइम ते इहो कलमो नसीब थिए। हा, सुभान अल्लाह। हिकिड़ो नुस्ख़ो अर्ज़ कयांव, अमल कंदव जी, अमल कंदव। हदीस पाक में वारिद आहे ऐं बुज़ुर्गाने दीन जो इन ते अमल रहियो आहे त जेकॾहिं को माण्हू 70,000 भेरा, घणा भेरा? 70,000 भेरा इहो कलमो शरीफ़ पढ़े, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, तस्बीह पूरी थिए, 100 भेरा पूरा थियनि, चए मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन तरह सां 70,000 भेरा जेको माण्हू इहो कलमो शरीफ़ पढ़े त यकीनन पक्का पक ग्रंटेड ॻाल्हि आहे त अल्लाह ताला उनजी मग़फ़िरत फरमाईंदो। पर जेकॾहिं को माण्हू 70,000 भेरा कलमो पढ़ी ऐं पंहिंजे कंहिं फौत शुदा माण्हू खे, मसलन कंहिंजो अबो फौत थी वियो, कंहिंजी अमड़ फौत थी वई, कंहिंजो भाउ फौत थी वियो, कंहिंजो अज़ीज़ करीब फौत थी वियो, 70,000 भेरा कलमो शरीफ़ पढ़ी उन मैयत खे, उन जे रूह खे ईसाले सवाब करे थो त उहो पक्का पक उन जी क़ब्र में अल्लाह ताला बख़्शिश फरमाए छॾे। अगर वो जहन्नमी आ तो जन्नती बणजी वेंदो, अगर जन्नती आ तो उन जे दर्जन खे रब मज़ीद बुलंदी अता फरमाए छॾे। हिकिड़े वली सगोरे जो वाक़ियो आहे त मजलिस में वेठो हो, इहा हदीस बयान कयई ऐं उन मजलिस में हिकिड़ो ॿियो वली हुयो जेको साहिब कशफ हुयो। कशफ माना सीनो खुलंदो आहे। अल्लाह जे वलियनि जी अंदर वारी अख खुलंदी आहे। हीअं क़ब्र वारे खे ॾिसी जीअं ज़ाहिरी हिक ॿिए खे इंसान ॾिसंदा आहिनि, तीअं वली सगोरा मज़ार वारनि खे बि ईअं ॾिसंदा आहिनि। ॻाल्हि सम्झो था? जे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज ते विया त महबूबन करीमन फरमाया त ॻाढ़े रंग जे मिटीअ जे दड़े खां लंघियुसि त उन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ब्र हुई। फ़इज़ा हुवा क़ाइमुन युसल्ली फ़ी क़ब्रिही, हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे मज़ार में उथियो बीठो ऐं सलात पढ़ी रहियो हुयो। नबी ॾिसे त इहो मौजज़ो आहे, वली ॾिसे त इहा करामत आहे। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह जा वली मज़ारुनि वारनि खे बि ॾिसंदा आहिनि, उन सां ॻाल्हाए बि सघंदा आहिनि। हिकिड़े वली सगोरे इहा रिवायत बयान कई त जेको 70,000 भेरा कलमो पढ़ी बख़्शींदो त उनजी मग़फ़िरत थी वेंदी। जंहिं मैयत खे बख़्शींदो उनजी मग़फ़िरत बख़्शिश थी वेंदी। पोइ इहा वली सगोरे बयान कई। उते जेको वली वेठो हुयो साहिब कशफ, उन ओचितो रुनो दाह कयईं त माण्हुनि पुछो, साईं तव्हां छो रुनो? चयो ही जेका साम्हूं क़ब्र आहे इन खे अज़ाब थी रहियो आहे, ही जेका क़ब्र आहे इन खे अज़ाब थी रहियो आहे, इन खे ॾिठो त उन जूं रड़ियूं दाहूं ॿुधियूं तम तॾहिं मूंखे रोअण अची वियो आहे। त हिकिड़ो माण्हू उन मजलिस में वेठो हो जंहिंजो कलमे शरीफ़ 70,000 भेरा जो निसाब पढ़ियल हुयो। उन दिल में ख्याल कयो त यार मूंखे ज़िंदगी रब ॾिनी त मां पंहिंजे लाइ वरी 70,000 पढ़ी वठंदुसि, पर हीअ मुस्लमान बानड़ी वेचारी क़ब्र में आहे जंहिंखे अज़ाब थी रहियो आहे। हिन वलीअ सगोरे शाहिदी ॾिनी आहे त हिन माई क़ब्र वारी खे अज़ाब थी रहियो आहे। छो न इहो कलमो जेको मूं पढ़ियो आहे इन खे बख़्शां, इन जी मग़फ़िरत थिए, पोइ पंहिंजे लाइ वरी मां पढ़ी वठंदुसि। दिल जो दिल में, न ज़बान सां ॻाल्हि कयईं, न कंहिं सां इज़हार कयईं, दिल जो दिल में चवण लॻो त जेको मूं 70,000 कलमो पढ़ियो आहे इन क़ब्र वारी माई जेका अज़ाबी आहे, मौला ए मुंहिंजा रब करीम उन जे रूह खे बख़्शां त उन जी मग़फ़िरत कर। बसि ईअं चयईं। हो वली जेको साहिब कशफ हुयो सो खिलण लॻो। अगड़ो रोनो पे हाणे खिले पियो। माण्हू चयोसीं हाणे खिलो था? चई त बा हिन मजलिस मां कंहिं माण्हू 70,000 कलमे जा इन माई क़ब्र वारी जे रूह खे बख़्शिया आहिनि। हींअर मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त अज़ाब जे बजाए जन्नत थी वई, उन जी क़ब्र जन्नत जो बाग़ीचो थी वई हली, तॾहिं मां खिलण लॻो आहियां।
उन बुजुर्ग फरमायो त हिन वलीअ जे कशफ जी मूंखे तस्दीक हदीस सां थी ऐं हदीस जी सबूत हिन बुजुर्ग जे कशफ सां थी। यानी इहो कलमो मुबारक जेको पढ़े थो पंहिंजे लाइ पढ़े रब उन जी मग़फ़िरत फरमाए थो, पर जेकॾहिं उहो कलमो पढ़ी ॿिए खे बख़्शे थो त अल्लाह ताला उन जी मग़फ़िरत फरमाए थो। ऐं इन मज़ा असां अहले सुन्नत जो अक़ीदे जो दलील मिले थो, असां ईसाले सवाब जा क़ाइल आहियूं। वहाबी चवंदा आहिनि बाबा मरी वियो मिट्टी में पइजी वियो, पंहिंजा अमल जेके कयई उहे उनखे कमु ॾींदा, ॿिए जो अमल फ़ाइदो न ॾींदो। पर असां अहले सुन्नत जो ईमान आहे त असांखे पंहिंजा अमल बि नफ़ो ॾींदा, पर जेकॾहिं ॿियो अमल करे पर उहो सवाब ईसाल करे थो त उन जो सवाब बि उनखे क़ब्र में मिली सघे थो। मसलन कुरान शरीफ पढ़ी तिलावत कयई, चई त हिन जो सवाब कुरान जी तिलावत जो फलाणे मैयत जे रूह खे बख़्शां थो त इहो सवाब जीअं का TCS में शइ मोकिलबी आहे, हथो हथ शइ मोकिलबी आहे, इन तरह सां उहा वञी सवाब उन साहिब मज़ार खे क़ब्र में पहुचे थो। ॻाल्हि सम्झव? मुंहिंजा दोस्तो के माण्हू एतिराज़ कंदा आहिनि यार इहो कीअं सवाब पहुचंदो। हाणे ॾिसो न मोबाइल फोन आहे, मोबाइल फोन आहे हर कंहिंजे खीसे में आहे। मोबाइल फोन में हिकिड़ो मैसेज लिखो, मैसेज लिखी पोइ उनखे हीअं मोकिलियो, जहिड़े नंबर ते मोकिलींदो उन नंबर ते उहो मैसेज वञी पहुचंदो। पहुचे थो या न? हाणे तव्हां मोबाइल जे स्क्रीन ते लिखियो हाउ आर यू, माना तव्हां कीअं आहियो, अदा भली करे आया। मसलन सिंधी में लिखो, उर्दू में लिखो हाउ आर यू, अदा तूं ख़ुशि आहीं। इहो लिखी तव्हां मैसेज सेंड कयो। जेॾीमहिल मैसेज तव्हां मोकिलींदो तव्हांजे मोबाइल मथां इहे अखर हवाउनि में उॾामनि था। तार त कोन्हे न, मोबाइल खे तार कोन्हे, इन हवा में इहे अखर उॾामनि था। हाउ HOW, H उॾामी वई, O उॾामी वई, W उॾामी वई, AREYOU, इहे अखर हवा में उॾामी विया। विच में सी मींहं आहिनि, बरसातूं आहिनि, हवाऊं आहिनि, तूफ़ान आहिनि, पर इहे अखर उॾामी विया हवाउनि में, फ़ज़ाउनि में। अखर उॾामी वरी वेंदा ओॾे जहिड़े नंबर ते मोकिलियो थियो आहे न। हाणे हिन मजलिस में हिकिड़ा 500 मोबाइल आहिनि, पर ॿाहिरों मैसेज ईंदो त जहिड़े नंबर ते मोकिलण वारे मोकिलियो हूंदो उन ई नंबर ते वेंदो, ॿिए ते न वेंदो। अब हाओ कि न? हाँ, अरे हे त साइंसदाननि जो ठहियल हिकिड़ो नंढड़ो औज़ार आहे, उन में इहे अखर वञी 1000 मैल परे ते पहुची सघनि था। अल्लाह जो क़ुरान जा अखर हिते मुक़ाम ताईं कोन पहुचंदा। रब जे क़ुरान जा पाक अखर छा हिन मुक़ाम ताईं मैयत ताईं कोन पहुची सघंदा? असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे त क़ुरान जी तिलावत जो सवाब बि पहुचे थो। अगर खैर खैरात करे उहो अजर ऐं सवाब बि मैयत खे पहुचे थो। मसलन नंगर थियो, चांवर रधिया, इन चांवर जो इन गिरह गिरह जो अजर ऐं सवाब करण वारे खे बि मिलंदो त जंहिंजे लाइ ईसाल कयो वञे उन खे बि ओतिरो ई सवाब मिलंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो, कपड़े जी खैरात करे इहो भी सवाब मिले थो, पर वॾे खां वॾी भले में भली मैयत जे लाइ ॻाल्हि इहा आहे जो उन जे हक़ में दुआ घुरो। भले में भली ॻाल्हि इहा आहे तव्हांजो मैयत जे लाइ, पंहिंजे फोतियुनि जे लाइ भले खां भलो तोहफ़ो आहे त उन्हनि जे हक़ में दुआ घुरो। उन्हनि जे मुक़ाम ते वञो, उन्हनि जे क़ब्रुनि ते वञी उन्हनि जे क़ब्रुनि जी ज़ियारत कयो। मुंहिंजे सोणे हबीब फरमायो यस्तअनिसुल मय्यित मिनल हय्य कमा यस्तअनिसुल हय्य मिनल हय्य। जे जहिड़ा ॿ माण्हू दोस्त पाण में मिलंदा आहिनि त कीअं विरूह कंदा आहिनि, कचहरी कंदा आहिनि, ख़ुशी थींदी आहे। अब आहे को दोस्त विछड़ियो मिले तो खुशी थींदी आहे, कचहरी करे रूह खे राहत मिलंदी आहे। मदीने वारे साईं फरमायो त मैयत जो जेकॾहिं को रिश्तेदार को अज़ीज़ करीब उन जे क़ब्र ते ईंदो आहे
त मैयत खे ईअं विरूह मिलंदी आहे, ख़ुशि थींदो आहे। जेॾी महिल को अज़ीज़ करीब मुक़ाम खां गुज़रंदो आहे त उहो क़ब्र मां रड़ करे चवंदो आहे, जाने वाले भाई मुझे खत्मा तो देते जाओ, मुझे खत्मा तो देते जाओ। वो रड़ करे चवंदो आहे त हो वञण वारा हेॾे निहार, मां सोढ़ी क़ब्र में आहियां, तूं कुशादी धरती ते आहीं, तूं कुशादी ज़मीन ते कुशादन घरनि में आई, मां सोढ़ी क़ब्र में आहियां, कुछ मुंहिंजी संभाल लहंदो वञे। पोइ मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल दुआ इंसान घुरंदो आहे मैयत जे हक़ में त मुंहिंजे सुहिणे हबीब फरमायो त उहा दुआ नूर जो कंदील बणिजी उन जे ऊंदा ई क़ब्र खे रोशन करे छॾींदी आहे। जीअं मसलन घर ऊंदा हुजे, बत्ती न आहे, लालटेन न आहे, अंधारी आहे, पर मुंहिंजा दोस्तो ओचितो जे बत्ती ॿरी पवे त घर कहिड़ो न उजरो रोशन बणिजी पवंदो आहे। त क़ब्र ऊंदा ई आहे, पर जेॾी महिल उन जा फोती जा रिश्तेदार दुआ घुरनि था त इहा दुआ नूर जो कंदील बणिजी उन जे ऊंदा ई क़ब्र खे रोशन बणाए छॾींदी आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे त असहाबी सगोरो हबीबन जी खिदमत में अर्ज करे तो, या रसूल अल्लाह मुझे अम्मड़ गुज़ारे वई आहे, मुंहिंजा महबूब मां चाहियां तो त पंहिंजी अम्मा खे क़ब्र में नफ़ो पहुचायां, या रसूल अल्लाह असांखे ॿुधायो, को रस्तो ॿुधायो, का वाट ॿुधायो त मां पंहिंजी क़ब्र माउजीअ में कीअं उन खे नफ़ो पहुचाए सघां तो। मुझे दिलबर मोहम्मद करीम फरमायो त तूं पाणीअ जी ख़ैरात कर, पाणीअ जी ख़ैरात करे उन जो सवाब पंहिंजी अम्मड़ खे पहुचाए। पोइ उन असाबी छा कयो जो मदीना मुनव्वरा में खूह खोटायई, उन खूह ते लिखाए छॾियईं, हादल बीर ने उम्मे सादिन, ही खूह बीबी उम्मे साद जे ईसाले सवाब जे लाइ आहे। हबीबन फरमायो हाणे इन खूह मां इंसान पाणी पीअंदा, जानवर जीताम पाणी पीअंदा, पखी पखण पाणी पीअंदा, तुंहिंजी अम्मड़ खे सवाब मिलंदो रहंदो, मिलंदो रहंदो। मालूम छा थियो त पानी जी या मानी जी खैरात करण मदीने वाले साईं जे सुन्नत मजा साबित आहे। हबीबन करीमन खुद पंहिंजे सहाबी के इहो इरशाद फरमायो, जे बिदत हुजे हा, नाजायज हुजे हा या सवाब न पहुचे हा त हुजूर छो पंहिंजे सहाबी के इहो मशवरो ॾिना। मालूम थियो त असां आले सुन्नत जो अकीदो ऐन नबवी तरीक़े मुताबिक़ आहे, जीअं दिलबर मोहम्मद करीम पंहिंजे सहाबन के सेखारियो हुयो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो, सब खां वॾी भली ॻाल्हि भलो अमल आहे दुआ। बे नंबर ते आहे क़ुरान जी तिलावत, टे नंबर ते आहे खैरात। पोइ खैरात पानी जे सूरत में हुजे, मानी जे सूरत में हुजे, मुंहिंजा दोस्तो जे कपड़े जे सूरत में हुजे, इहो खैरात करण बि मैयत खे नफ़ो पहुचाए थो। चौथे नंबर ते सदको जारियो करण, मसलन पंहिंजे अज़ीज़ करीब जे नाले ते ईसाले सवाब जे लाइ मस्जिद ठहराए
छॾे, मदरसो ठहराए छॾे, खूह कोटराए छॾे, पुल ठहराए छॾे, नलको लॻाए छॾे, क़ुरान शरीफ़ जो नुस्ख़ो वठी मस्जिद में रखाए छॾे, मस्जिद में तॾो तौरी विछाए छॾे। हाणे जेसी ताईं उहा शइ धरती ते हूंदी तेसी ताईं उन मैयत खे क़ब्र में अजर ऐं सवाब मिलंदो रहंदो। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं इंसान खे पंहिंजे मैयत सां प्यार आहे, पंहिंजे रिश्तेदारनि सां, पंहिंजे फोतियुनि सां उनखे हमदर्दी आहे, त उनजी वाट इहा आहे जेका मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम सेखारी आहे। मुंहिंजा दोस्तो, क़ब्र पक्की ठाहिण, पड़ विझण, पुख्ती क़ब्र ठाहिण, इहो मैयत खे फ़ाइदो न ॾींदी। हाँ, आलमनि जी, वलियनि जी, बुज़ुर्गनि जी क़ब्र पक्की ठाहिण जी इजाज़त आहे, ठाहे सघिजे थी, पर उहा उन्हनि जे इज़त ऐं एज़ाज़ जे लाइ हूंदी आहे, त माण्हुनि खे ख़बर पए त हीअ आम क़ब्र न आहे, अल्लाह वारे जी क़ब्र। वलीअ जी क़ब्र पक्की ठाहिण जाइज़ आहे, बाक़ी आम माण्हू जी क़ब्र खे पक्को न बदिजे, कचो रखिजे, जीअं ॾिसण सां इबरत थिए त मुंहिंजा ही अबो वियो, मुंहिंजी अमड़ वई, मुंहिंजा अज़ीज़ विया, मुंहिंजा रिश्तेदार विया, मूंखे बि सुभाणे इन मिटीअ जे अंदरि वञिणो आहे। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं कचो रखे त उहो भलो आहे, वधीक उन में इबरत बि आहे ऐं मुंहिंजा दोस्तो अजुर बि आहे। बाक़ी आलिमनि जी, अल्लाह वारनि जी मज़ार खे पको बि ॿधी सघिजे थो, उन ते पड़ विझण बि जाइज़ आहे। फतावा शामी जे अंदरि बुज़ुर्ग लिखियो आहे त अल्लाह जे आलिमनि, सालिहनि, वलियनि जे मज़ारनि ते जेकॾहिं पड़ विझे त पड़ विझण बि जाइज़ आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुजादा, मैयत जे लाइ दुआऊं घुरो, उन्हनि जे लाइ अल्लाह जे दरबार ते इल्तिजाऊं कयो। तव्हां जूं दुआउनि जी, तव्हांजे ख़ैरातुनि जी उन्हनि खे ख़बर पवंदी आहे। चवंदा आहिनि त मरी वियो, मिटी में पइजी, उनखे का ख़बर न आहे, पर न, असांजो ईमान आहे। मदीने वारे साईं जी हदीस आहे त 10 सालनि ताईं रोज़ानो मैयत जो रूह घर मोटी ईंदो आहे। 10 साल रोज़ानो मैयत जो रूह पंहिंजे घर जी छत ते अचे बीहंदो आहे, या को कोट हूंदो आहे, या छपर मन हूंदो आहे, उन ते अचे बीहंदो आहे 10 साल रोज़। ऐं 10 सालनि ताईं जुमे जुमे ते ईंदो आहे, ऐं 10 सालनि ताईं ईदुनि ईदुनि ते, यानी 30 सालनि ताईं मैयत जो रूह पंहिंजे घर ॾे मोटंदो आहे। छाजे लाइ ईंदो आहे? उन घर जे छत ते बीही पंहिंजे बचनि जा नाला वठी सॾु करे चवंदो आहे, ओ मुंहिंजा पुट फलाणा, ओ मुंहिंजा भाउ फलाणा, ओ मुंहिंजी घर वारी फलाणी, पंहिंजे घर वारनि जा नाला वठी सॾु करे चवंदो आहे, तव्हां कुशादे घरनि में आयो, मां सोड़ी क़ब्र में आया, मुंहिंजे अकेलाई जो कुझु ख़्याल कयो, मुंहिंजे परदेस जो कुझु ख़्याल कयो, मुंहिंजे हिन ऊंदाही सोड़ी सामी जो कुझु ख़्याल कयो, मूंखे ख़ैरात सां दुआउनि सां नवाज़ियो। पोइ जंहिं घर मां ख़ैरात थींदी आहे त उहो रूह खिलंदो, ख़ुशि थींदो, पंहिंजे क़ब्र ॾे मोटंदो आहे। पर जंहिं घर मां ख़ैरात न थींदी, जंहिं घर वारनि पंहिंजे मैयत खे विसारे छॾियो, त उहो रूह रोंदो, ॻोढ़ा ॻारींदो, परेशानी जे आलम में क़ब्र ॾे मोटंदो आहे, पंहिंजे क़ब्र में वापसि ईंदो आहे। पोइ ओड़े पाड़े जे क़ब्रुनि वारनि खे चवंदो आहे, हाय अफ़सोस, मुंहिंजे घर वारनि मूंखे जल्दी विसारे छॾियो, को मूंखे घर में अॼु यादि करण वारो कोन्हे।
ओ मुझा अज़ीज़ भा पंहिंजे मैयतन खे पंहिंजे अज़ीज़न खे जे खुश करण चाहीं त अल्लाह जो कुरान पढ़, रब जे नाले ते ख़ैरात कर त उन्हनि जा रूह राज़ी थी पवन। हुज़ूर फरमाइनि था जेको फौत थी वियो उन जी बुराई न बयान कंदा कयो, उन्हनि जा ऐब न बयान कंदा कयो। कुफूअन मसावीहिम, फौतियुनि जे बुरायुनि खे ढके छॾियो, उन्हनि जे खामियुनि खे बयान न कंदा कयो, बल्कि उन्हनि जे खूबियुनि खे बयान कंदा कयो। भली चोर हुयो, ज़ानी हुयो, गुनहगार हुयो, पर जेको कयई पंहिंजे कए खे वञी पहुतो, हाणे उन जे वञण खां पोइ उन जी बुराई न बयान कंदा कयो। उन जे बुराई सां अल्लाह जा मलाइक रब मोकिलींदो आहे त वञी ॿुधो त इन बाने जे बारे में माण्हू छा था चवनि। जेको फौत थी वियो इन जा पाड़े वारा, घर वारा और ओसे पासे वारा अज़ीज़ करीब छा था चवनि वञी ॿुधो। मलाइक लही ईंदा आहिनि, पोइ घर घर में वञी ॿुधंदा आहिनि। हर को चवंदो यार भलो माण्हू हो, को चवंदो अदा मूंखे कर्ज़ ॾिनई, को चवंदो मां बीमार हुयुसि मूंखां पुछण आयो, को चवंदो अदा मूंसां हीअ भलाई कयई। इहे सभु मलाइक शाहिदियूं खणी रब जे दरबार ते मोटंदा आहिनि, अर्ज़ कंदा आहिनि मुंहिंजा मौला हिन मैयत जा ओड़े पाड़े वारा, घर वारा, तबे ते अचण वारा सभु उन जी तारीफ़ ऐं वाखाण पिया कनि। रब फरमाईंदो हेतिरा माण्हू उन खे चङो पिया सम्झनि त मूं रब वटि बि चङो आहे, हाणे दर जन्नत जा खोले ॾियो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हजरत मौला अली शेर खुदा असदुल्लाहिल गालिब सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं हिकड़े भेरे वञनि पिया। हजरत साईं जन जो गुलाम कुमेल नाले उहो भी हजरत मौला अली सां गॾु पे वियो। हलंदे हलंदे हिकड़े कब्रिस्तान खां साईं जो गुज़र थियो आहे। जेॾी महिल कब्रुनि ते नज़र पई त हजरत अली जा कदम रुकजी विया, बीही रहिया, विच मुकाम में बीही रहिया आहिनि। उन मुकाम दे निहारे कब्रुनि खे फरमाइनि था ए कब्रुनि वारो ॿुधायो तव्हांजो हाल कहिड़ो आहे, कब्र में तव्हां सां छा वयो वापिरियो, छा गुज़रियो आहे, मूंखे का एॾो जी ख़बर ॿुधायो। जेॾी महिल हज़रत अली कब्रिस्तान ते ईअं ख़िताब करे चयो आहे, हिकिड़ी कब्र मां आवाज़ आयो अली हेॾो जी ख़बर असीं था तोखे ॿुधायूं, एॾो जी ख़बर तूं ॿुधाए त असांजे मरण खां पोइ असांजे घरनि जो हाल छा आहे। हज़रत अली फरमायो ए कब्रुनि वारो तव्हांजे मरण खां पोइ तव्हांजा हंध बिस्तरा उजाड़ थी विया, तव्हांजा कपड़ा अॼु ॿियनि जे बदननि ते हिन, तव्हांजे खटनि ते सुम्हण वारा ॿिया बणिजी विया, तव्हांजे ज़ालुनि वञी ॿिया निकाह कया, तव्हांजा माल विरहाइजी विया, ज़मीनुनि जा खाता बदिलजी विया, तव्हांजा माल मिल्कियतूं ॿियनि जे हथनि में अची विया। हेॾो जी इहा ख़बर आहे, भला एॾो जी ख़बर तव्हां ॿुधायो त कब्र में छा गुज़रियो आहे। कब्र मां आवाज़ आयो अली हिते त रुगे अमलनि जी पुछा ए अली जन जा अमल सुठा हुया, जन इबादतूं कयूं, जन रब जो ज़िक्र कयो, जन मस्जिदुनि खे आबाद कयो, उन्हनि जूं कब्रूं अॼु जन्नत जा बागीचा बणिजी चुकियूं आहिनि। ए अली उन्हनि जे कब्रुनि में रब एॾी कुशादगी कई आहे जेसीं ताईं उन्हनि जी नज़र पहुचे थी ओसी ताईं उन्हनि जी कब्र कुशादी आहे। उन्हनि जे कब्रुनि में जन्नत जा बागीचा आहिनि, पर ए अली जन जा अमल बुछड़ा हुया, जन निमाज़ूं न पढ़ियूं, जन भंगूं वापरायूं, जन शराब ऐं नशा वापराया, जन बेहयाई में ज़ुल्मनि जा कम कया। अली उन्हनि जूं कब्रूं जहन्नम जा खड्डा बणिजी चुकियूं आहिनि। उन्हनि जे हेठों बि बाहि थी मरे, उन्हनि जे मथों बि बाहि थी मरे, उन्हनि जे सेरां दी बि बाहि आहे, उन्हनि जे पेरां दी बि बाहि आहे।
उनके साजे खाबे जहन्नम की बाह भड़की रही आ। हजरत अली जरिमल लफ्ज़ बुदा पाण एतिरो रुना जो मौला अली जी दाढ़ी मुबारक लुड़कन में आली थी वजे थी। पाण रोई फरमाइन था बराबर कब्रुन में त पुछाण हुई अमलन जो आ अमलन बाझूं ना कोई साथी गदियो लंदवी भाव न भाती खणु संगती ये तू नादान वो यार बिन दीहन जो तू मेहमान वो यार जानो छजई है मकान वो यार बिन दीहन जो तू मेहमान वो यार। नबी जी न्याणी जन्नत दी मालिकाणी हजरत सैयदा फातिमा ज़हरा जरिमल विसाल जो वक्त थियो आत हजरत अली के सॾु कयो थी ओ अली मुझे वेझो अचे वे अज तुझी कुआर फातिमा तोखां जुदा थियण वारी आ। अली वेह तोखे वसीयत कयां मुझू कुछ ॻाल्हियूं थई मुझे वफ़ात खां पोइ उन्हनि ते अमल कजाए। हजरत मौला अली तो फरमाए बीबी अज ये जुदाई जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं करण लगी आ। फरमाए थी अली अज मां फातिमा अल्लाह जे मुल्क ते वञण वारी आहियां। मुझे वञण खां पोइ मुझे बच्चन जी पारत हुजई मुझे हसन जी पारत हुजई मुझे नंढड़े हुसैन जी पारत हुजई। हजरत अली तो फरमाए बीबी जे तुझा बच्चा हिन त मुंहिंजा भी बच्चा हिन मुखे भी प्यारा हिन। साईं फरमाइन था त मुखे भी मुझे जिगर जा टुकड़ा हिन। फरमाए थी अली जेको प्यार अम्मा पंहिंजे बच्चन खे ॾींदी आ ओड़ो प्यार अब्बो ॾेई न सघंदो आ। मुझे बच्चन जी तोखे पारत हुजे। ए अली बी मुझी वसीयत थई जो जॾहिं मां दुनिया तो पर्दो करे वञा त मुझी संदूक में हिकिड़ो कागज़ रखियल थई वो कागज़ मुझे कफन में विझी छॾजाए। हजरत अली तो फरमाए बीबी ओ छाजो कागज़ आ इन जो राज केड़ो आ। साईं फरमाए थी अली जेडी मल तो अली सां मुझो निकाह मुझे बाबे मोहम्मद करीम पढ़ियो पे ओडी मल मुखे फरमाई त ए फातिमा अली तोखे घोट बनाए थो ॾियां तुंहिंजो हक महर जेको 2400 मुक़रर कजे 400 दिरहम हक महर इहो तोखे कबूल आ। मूं चयो बाबा मुखे अली घोट कबूल आ पर इहो हक महर कबूल न। जिब्रील लही आयो या रसूल अल्लाह फातिमा जो हक महर सारी दुनिया जूं नेमतूं चोस जे कबूल करे त इहो हक महर कयूं। मूं अर्ज़ कयो बाबा साईं मुखे अली घोट कबूल आ पर दुनिया जूं नेमतूं मुखे हक महर कबूल नाहे। वरी जिब्रील रब जो पैगाम खणी आयो या रसूल अल्लाह फातिमा ज़हरा खे चओ त जन्नत जूं नेमतूं तुंहिंजो हक महर बनायूं था इहा ॻाल्हि कबूल हुजई। मूं चयो मुखे अली कबूल आ पर इहो हक महर जन्नत जे नेमतुनि वारो भी कबूल न। वो पाण पुछूं त फातिमा तू छा थी चाहीं केड़ो तुंहिंजो हक महर मुक़रर कजे। मूं अर्ज़ कयो बाबा मां तव्हांखे हर वक्त ॾिसंदी आहियां त पंहिंजे उम्मत जे लाइ रोंदा कॾहिं पंहिंजे हवेली में रोंदा आहियो कॾहिं मस्जिद में रोंदा आहियो हर वक्त पंहिंजे उम्मत जे लाइ गमगीन ॾिसंदी आहियां। कॾहिं गारनि में वञी 3 ॾींहं पंहिंजे उम्मत जे लाइ रोंदा
हर वक्त तव्हांखे पंहिंजे उम्मत जे लाइ गमगीन ॾिसंदी आहियां। मां फातिमा चाहियां थी त मुंहिंजो हक़ महर तुंहिंजे उम्मत जी शफ़ाअत मुक़रर थिए। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े में अल्लाह तबारक व तआला हिसाब कंदो, मां उन वक्त में उहो हक़ महर तलब कंदसि जो तुंहिंजी उम्मत जी शफ़ाअत करे उन्हनि खे जन्नत में वठी वञण जो इजाज़ो मिले। वो ज़ाहिरी हक़ महर जेको दिरहमन वारो उहो बि थियो, पर इहो कागज़ रब वटां लिखिजी आयो हो। सिदात फातिमत ज़हरा शफ़ात उम्मत मुहम्मदुर रसूलुल्लाह। फातिमत ज़हरा जो महर महबूब जे उम्मत जी शफ़ात मुक़रर था कयूं। ए अली इहो मुंहिंजो कागज़ मुझे कफन में विझी छॾजा। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रब जी बेनियाज़ दरबार लॻंदी, जॾहिं नबी बि ॾकंदा बीठा, ओॾी महिल मां अल्लाह जे दरबार में उहो कागज़ पेश करे पंहिंजे बाबे मुहम्मद करीम जी शफ़ाअत तलब कंदसि। महबूब के तो उम्मत सा प्यार हुयो, पर महबूब जी न्याणी फातिमत ज़हरा के असा गुनहगार उम्मत सा केॾो प्यार हुयो। ओ तुंहिंजा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया, ओ तुंहिंजा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया। तुंहिंजा गुण तुंहिंजा थोरा मदनी लाहिण खां लंघे विया। अहिड़ो कुर्ब अम्मा पंहिंजे बच्चन सां न करे, अबो पंहिंजे औलाद सां न करे, जहिड़ो मदीने वारो मीर पंहिंजे उम्मत सां महिरबान आहे। वरी महबूब जा बच्चा बि उम्मत जे लाइ एॾा वॾा महिरबान। मुंहिंजा दोस्तो बीबी फातिमत ज़हरा थी वसीयत करे, ओ अली मुंहिंजो जनाज़ो रात जो खणजाए। सारी जिंदगी मां पर्देदार रही आहियां, मदीने जे माण्हुनि मुंहिंजो कद बि न ॾिठो आहे। मुंहिंजे जनाज़े जे मथां बि कंहिंजी नज़र न पवे। रात जो मुंहिंजे जनाज़े खे दफ़न करे छॾजाए। मुंहिंजा दोस्तो इहे वसीयतूं कंदे साइण वञी पंहिंजे रब करीम सां मिली। ओ कई अमड़ियूं वियूं बचड़ा रुआंदा छॾे, कई बचड़ा विया अमड़ियूं रुआंदियूं छॾे। ओ कई अमड़ियूं वियूं बचड़ा रुआंदा छॾे, कई बचड़ा विया अमड़ियूं रुआंदियूं छॾे। ओ सारो लोक हितां वींदो जग खे छॾे, रख अॻिते संदो को ख़्याल अदा उथी रात असुर तूं बाॾाए अदा या निंड नेड़ने जी फिटाए अदा उथी रात असुर। ओ मुंहिंजा अज़ीज़ दफ़ा ही दुनिया मुसाफ़िर खानो तई, परदेस जो मकान आ। अॼु सुभाणे ही जहान छॾणो आ। अबो कम न ईंदई, अम्मा कम न ईंदई, कब्र में अमल सालिह कम ईंदई। वअदल्लाहुल्लज़ीन आमनू वअमिलु सालिहात। अल्लाह जो वाइदो आ उन्हनि माण्हुनि सां जन ईमान आणे पोइ सालिह अमल कया आहिनि। इन्हनि सां रब जी ज़ात जो वाइदो आ कहिड़ो, मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। उन्हनि जी रब मग़फ़िरत कंदो, गुनाहनि जी माफ़ी ॾींदो ऐं वॾा अजर वॾा इनाम उन्हनि जे लाइ रब ठाहे छॾिया आहिनि जेके दुनिया में अमल सालिह कंदा आहिनि।
वदा अमल सालिह कर, नमाज 5 वक्त पढ़ो, अकीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, नमाज कायम कयो, मुशरिकन मजा न बणजो। मुशरिक नमाज छॾींदा आहिनि, मोमिन नमाज पढ़ंदा आहिनि। नमाज छॾणु कम मुशरिकन जो आ, नमाज अदा करणु कम मोमिनन जो आ। दुरेजी वाला नमाज पढ़बी, हथ मथे घणो, शाबाश। 5 वक्त नमाज पढ़, मस्जिद के आबाद कर, ओ अदा अल्लाह जे दर ते झुक जो, अगे पो तुंहिंजो वास्तो रब सां। वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो न वञो, बेहयाई जा कम न कयो, इन्नहू कान फाहिशतन वसाअ सबीला, ज़िना बुरो फेला, बुरी वाटा, बेहयाई खां बचो। पर्देदार इफ़त ऐं पाक दामनी वारा बणजी वञो, पंहिंजे अखियुनि खे बुरी नज़र खां बचायो, गुनाहनि खां बुराइयुनि खां पाण खे बचायो, जो इहा लेकाई तव्हांखे कब्र में आखिरत में कम ईंदी। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा, जेको भी चंगा अमल थो करे, वो मर्द या औरत, जेको भी चंगा अमल कंदो आ, अल्लाह ताला जल शानु जो वायदो आ, फलनुहियन्नहु हयातन तय्यबतन, उन्हनि खे पाकीज़ा ज़िंदगी मां रब अता फरमाए छॾींदुसि। कर्ज लही वेंदई, दर्द लही वेंदई, परेशानियूं लही वेंदई, ॻणतियूं सौदाव दिल में रखियूं वेठोई, ये परेशानियूं सभु लही वेंदई। खुशीअ वारी सुख वारी ज़िंदगी रब तोखे अता फरमाईंदो, जे तूं अमल सालिह कंदे, नेकी जे रस्ते ते हलंदे। वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून, जेके अमल कंदो हुए उन जो भलो बदलो आखिरत में रब तोखे अता फरमाईंदो। ओ मुजादा, वो अज अमल सालिह कर, अल्लाह जे फरमा बरदारी वारी वाट वठ, मुझे सोने हबीब जे दर जो सच्चो गुलाम बणजी वञ, महबूब जे सुन्नत ऐं शरीयत जो ताबेदार थी। भाग वारा आहिनि उहे जन जो अब्बो अम्मा जिंदा आहिनि। अब्बे अम्मा जी खिदमत कर, जो साईं फरमाइनि था, अल अब्बु औसत अबवाबुल जन्नह, पीउ विचों दरवाज़ो जन्नत जो आ। जे ते अब्बो राज़ी आ, उन जे लाइ जन्नत जो विचों दर रब खोले छॾे थो। वल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत अमड़ियुनि जे पेरनि जे हेठों रब रखाए छॾी आ। अम्मा जी खिदमत कर, उन जे कदमनि जे हेठों रब जन्नत रखाए छॾी आ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ, उलुल अज़म रसूल आ। अमड़ खाइण बुढ़ड़ी हुयसि, जेतेसी मानी न खाईंदो जेसी अमड़ खे न खाराए। अल्लाह जो नबी पंहिंजी जीजल अम्मा जी खिदमत कंदो हुयो। पोइ जेॾीमहिल अम्मा साईं विसाल फरमायो त वही जो नुज़ूल थियो, ओ मूसा हाणे संभाले संभाले कदम खणजाए, अमड़ जो तुंहिंजे मथां हिकिड़ो रहमत जो सायो हो, अॼु तो लही पियो। अरे अल्लाह जे नबी खे वही जो नुज़ूल तो थिए त ए मूसा, अमड़ जो वजूद तुंहिंजे लाइ हिकिड़ो रहमत जो सायो हुयो। ओ मुजादा, जंहिंजो अब्बो अमड़ हयात आहिनि, इहो वक़्तु अथव अब्बे अम्मा जी खिदमत कयो, उन्हनि जी मुंहिंजा दोस्तो पेर धोई पियो त तव्हांजे मथां दोज़ख जूं पायूं माफ़ थी वञनि। हा ओ मुंहिंजा दोस्तो, जेॾीमहिल अब्बे अम्मा जे पेशानी खे ॾिसे, रुॻे चेहरे जी ज़ियारत करे त बि हज ऐं उम्रे जो सवाबु आहे। जेॾीमहिल मक्को शरीफ़ फतह थियो, बैतुल्ला शरीफ मक्को पाक फतह थियो, 10,000 लश्कर वठी मुंहिंजो लजपाल नबी मक्के पहुतो। 10,000 लश्कर मक्को फतह थी वियो। पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जाराना, जेके वॾो उमिरो शरीर आहिनि, जाराना वटि हुज़ूर जन 17 ॾींहं रहिया। 17 ॾींहं जाराना वटि क़याम कयूं। पोइ लश्कर मोकिलियूं, मक्के जे मज़ाफ़ात में लश्कर, इलाइक़ा, कबीला उहे फतह कंदा आया, माले गनीमत अचनि पिया, हुज़ूर जन तक़सीम कनि पिया। तव्हांजो हिकिड़ो लश्कर मोकिलियूं कबीले बनू साद में, कबीलो बनू साद जेको अम्मा हलीमा साइण जो, जिते महबूबन करीम नंढपिण में
अम्मा हलीमा साइण वटि रहिया हुया अंबड़ साइण जे खीर मुबारक पीतो हुयो न उन उहो कबीलो फतह थियो जेॾीमहिल कबीलो फतह थियो माले गनीमत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि आया हुज़ूर जन तक़सीम कया पोइ 17 ॾींहं ते उन्हनि कबीले बनु साद वारनि पाण में सलाह कई त असांजा जेके कैदी थी विया आहिनि माण्हू मर्द औरतूं कैदी थी विया आहिनि ऐं असांजा माल उहे माल गनीमत बणिजी विया आहिनि सो जेकॾहिं हुज़ूर जन वटि संदन अमड़ खे सिफारिशी करे मोकिलियूं असां ॿुधो आहे त नबी रिश्तनि जो वॾो ख़्यालु कंदो आहे हे सोणो नबी पंहिंजे रिश्तनि जो वॾो ख़्यालु कंदो आहे जेकॾहिं महबूब जी थंज प्यारण वारी अम्मा खे सिफारिशी करे मोकिलियूं थी सघे थो असांजा उहे कैदी आज़ाद थी वञनि बीठो हुजे हुज़ूर जे इशारे ते सिर कुर्बान करण जे लाइ तयार महबूब जो इशारो मिले जान फिदा करण जे लाइ लश्कर तयार बीठो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम वेठा आहिनि हिकिड़ो जलाल किबरियाई लॻी पई आहे ओचितो हिकिड़ी ॿुढड़ी औरत साम्हूं आई जेॾीमहिल ॿुढड़ी औरत साम्हूं आई त अल्लाह जो नबी उथी बीठो मदीने वारा साईं उथी बीठा ऐं पंहिंजे कुल्हनि जी चादर लाहे उन ॿुढड़ी औरत जे लाइ विछायो नवां मुस्लमान जन अॻ में जन खे मामले जी ख़बर न हुई हिक ॿिए खां पुछनि पिया था इहा ॿुढड़ी केरु आहे जंहिंजे अॻियां असांजो नबी उथी बीठो आहे ऐं महबूब पंहिंजी चादर लाहे उन ते इन ॿुढड़ी औरत खे विहारियो इहा केरु औरत आहे केॾी ख़ुशनसीब केॾी बख़्त वारी औरत आहे जो अल्लाह जो महबूब उन जे लाइ उथी इस्तक़बाल कयो आहे उन जे लाइ पंहिंजी चादर विछाई आहे पुछनि पिया नवां मुस्लमान त इहा औरत आहे केरु पोइ जेके पुराणा असहाबी हुया उन्हनि चयो अदा तव्हांखे ख़बर न आहे इहा मिठे मुहम्मद करीम जी अमड़ जे थंज प्यारी ही अम्मा हलीमा साइण इहा अम्मा हलीमा साइण हुज़ूर जन जे ख़िदमत में आई आहे जंहिंजो महबूब ने एॾी वॾी इज़त ऐं एतिराम ऐं आजिया कई पोइ अम्मा हलीमा साइण अर्ज़ कयो त मुंहिंजा साईं मां तव्हां वटि पंहिंजे कबीले वारनि जी सिफारिशण थी आई आहियां जेके कैदी आहिनि से उहे आज़ाद कयो हुज़ूर जन फरमायो त अम्मा मूंखे ख़बर हुई त तुंहिंजे कबीले वारा तोखे मूं ॾे सिफारिशी करे मोकिलींदा हिते 17 ॾींहं मां रहियो ई तुंहिंजे करे पियो हुयुसि सुभान अल्लाह कुर्बान या रसूल अल्लाह अमड़ जे एतराम छा थींदो आहे मदीने वारे साईं पंहिंजे अमली ज़िंदगी में सेखारियो त अमड़ जी इज़त हीअं कबी आहे साईं फरमाया अम्मा मां हिते रहियो ई 17 ॾींहं तुंहिंजे करे पियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे बनु हाशिम खे घुरायो त तव्हां वटि जेके कबीले बनु साद जा माले गनीमत विरासत में मिलिया आहिनि उहे वापसि कयो जेॾीमहिल उन्हनि वापसि कया त ॿियनि सहाबनि चयो या रसूल अल्लाह पोइ असांखे बि हुकुम ॾियो जेके असां वटि कबीले बनु साद जा माल आया आहिनि उहे बि असां वापसि कयूं पाण में वापसि कयो पोइ जेको बि माले गनीमत हुयो या कैदी बाना बानियूं सभु हलीमा साइण जे हवाले कयूं ऐं पाण करीम उन्हनि जी पंहिंजे अमड़ जी इज़त ऐं आजिया कई सुभान अल्लाह इहा त महबूबन करीमन जी थंज प्यारण वारी अम्मा हुई ऐं महबूबन जी हकीकी अम्मा आमिना साइण हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम अञा ज़ाहिरी उमिरि मुबारक जे 4-5 साल में हुया जो अम्मा साइण दुनिया तां पर्दो करे वई ऐं उहो बि मके ऐं मदीने जे रस्ते ते वाट वेंदे अम्मा साइण जो पर्दो फरमाइण थियो अबवा मंज़िल अचे थी जेको मदीने शरीफ़ जो पुराणो रस्तो आहे मके ऐं मदीने जो पुराणो रस्तो तरीक़ क़दीम उन में अबवा जी मंज़िल ईंदी आहे उन जे पासे में उहो हिकिड़ी पहाड़ी आहे उन ते अम्मा साइण जी मज़ार मूंसां हिकिड़े माण्हू मदीना मुनव्वरा में ॻाल्हि कई चई त साईं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे हाजी सगोरो उन खे महबूबन जी ज़ियारत न पई थिए ॾाढा दुरूद पढ़ियईं दुआऊं घुरियईं मवाज शरीफ़ ते अर्ज़ कयईं रुनो रड़ियो पर ज़ियारत न पई थिए पोइ कंहिं माण्हू चयोसि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे पंहिंजी अमड़ सां ॾाढो प्यार आहे तूं अम्मा साइण जी मज़ार ते वञ उते वञी सिफारिश कर जेकॾहिं अम्मा साइण सिफारिश कंदी त तोखे ज़ियारत थी वेंदी उहो हाजी सगोरो वियो अबवा जी मंज़िल ते वियो मुंहिंजे लजपाल नबी जी अम्मा साइण जी मज़ार जे पेरनि में वञी वेठो पेरां दी खां वञी रुनो ऐं रोई अर्ज़ कई त अम्मा
कायनात में तुझे बच्चे जड़ो को बच्चो थी न सकंदो तुझे बच्चे जड़ो कायनात में बियो को बच्चो थी न सकंदो अम्मा पंजे बच्चे के सिफारिश कर त मुखे पंजी ज़ियारत कराए दादो दिल तड़पे थी दिल में सिक्का सीने में उल्फत उकीरा मदीने वाले मीर जी ज़ियारत जी तू अर्ज कर त मन मुखे पंजो दीदार कराए तुझे दीदार ले मदनी लगे में लुआ लुआ अंदर लोरी तुझे दीदार ले मदनी लगे में लुआ लुआ अंदर लोरी बिरह बेहाल कयो बेबस खसे दिल यार में जोरी सुभान अल्लाह तो ये अर्ज करे करे थी रुनो से ॾाढो अमर जे पेरन मुबारकन वट वेही अखिन में गोड़ा गाड़ियम अर्ज करे मोटी आ शाम थी मदीने शरीफ में रात जो जी सुतुस अञा अख लगी तो दिलबर नबी जो दीदार नसीब थी हबीबन जी ज़ियारत नसीब थी साईं फरमायो त उथी तो मुझी अम्मड़ जी सिफारिश वरती आ मुझी अम्मा मुखे ॾाढी प्यारी आ मुझी अम्मा तो जी सिफारिश कई आ उथ तो के ज़ियारत भी कराया तो के भाकर भी पाया मुझा दोस्तों तो महबूबन करीमन उम्मत के तालीम ॾिनी तो पंहिंजे अम्मड़ जी इज्जत कयो पंहिंजे अब्बे जो एहतराम कयो मुझा दोस्तों जे पंहिंजे अब्बे अम्मा जी इज्जत ऐं एहतराम कयो रब उन जे लाइ जन्नत जा दर खोले छॾे थो पर जे अब्बे जी दिल रंजाई जे अम्मा जी दिल नाराज़ कई भली आबिद हुजे ज़ाहिद हुजे भली नेकोकार हुजे पर अब्बे अम्मा जो बेफरमान आ उन जे लाइ जहन्नम जी बाहि रब तैयार करे छॾी मुजादा पंहिंजे अब्बे अम्मा जी इज्जत कयो पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक रखो कंहिंजो हक़ न खाओ कंहिंसां ज़ुल्म न कयो कंहिंसां नाइंसाफ़ी न कयो मुंहिंजा दोस्तो पाण खां वॾो आहे उन जी इज्जत कयो पाण खां नंढो आहे उन ते बाज कयो मुंहिंजा दोस्तो जानवर जीत आहे उन खे बि ॼाणी वाणी लताड़ियो न पखियुनि जे मथां सासियुनि जे मथां अल्लाह जी मखलूक जे मथां बाज कयो इरहमू मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समा तव्हां ज़मीन वारनि ते रहम कयो आसमान वारो तव्हांजे मथां रहम कंदो मल्ला यरहम फला युरहम जेको ॿियनि ते रहम नथो करे अल्लाह बि उन ते रहम न कंदो मुंहिंजा दोस्तो त जेकॾहिं रब खां रहमत चाहियो था रब जो रहम हासिल करणु चाहियो था त ख़ुदा जी मखलूक जे मथां रहम कयो मखलूक जे मथां बाज कयो त अल्लाह ताला जल शान जे बाज जा तव्हां मुस्तहिक बणिजी वेंदा मुझा दोस्तों पंज वक्त नमाज पढ़ो मस्जिद के आबाद कयो बियो तव्हां के दावत मौलवी साहब जन अर्ज कई ऐं मां भी तव्हां के दावत अर्ज कयां थो त मुझा दोस्तों हर इस्लामी महीने जो टियों आचर साले आबाद में हर महीने जो टियों आचर मुहम्मदी महफिल थींदी आहे अल्हम्दुलिल्लाह हाणे त पूरे पाकिस्तान खां माण्हू चूंडजी अचनि था पंजाब जा माण्हू बलोचिस्तान जा सरहद जा सिंध जे त हर ज़िले हर तालके मञा अल्हम्दुलिल्लाह माण्हू अचनि था पूरी कराची जा मुख़्तलिफ़ गोशनि जा माण्हू अचनि था हर महीने मुहम्मदी महफिल थिए थी इन मुहम्मदी महफिल जे शिरकत जी तव्हां सभिनी खे दावत आहे अल्लाह ताला असांजे सरदार साहब जन खे शाद आबाद रखे इन्हनि हिकिड़ो सदको जारियो शुरू कयो आहे अल्लाह ताला इन्हनि जे दर्जन खे बुलंद फरमाए जन हिकिड़ी नेक राह खोली आहे अल्हम्दुलिल्लाह हर महीने महफिल थिए पई मदरसे जो कमु हले पियो इंशा अल्लाह ताला वरी तव्हां हिन इलाइक़े जे माण्हुनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त पंहिंजे बच्चनि खे छॾियो इंशा अल्लाह हाणे थोरो बाक़ी मदरसे जो कमु रहियल आहे उन खां पोइ मदरसे जी बाक़ाइदे स्टार्टिंग थींदी उन में बच्चनि खे छॾियो त क़ुर जा हाफ़िज़ थियनि दीन जा आलिम थियनि बच्चा पढ़नि इलाइक़े में मुंहिंजा दोस्तो हिकिड़े आलिम रहे थो इलाइक़े में त उन आलिम जी बरकत सां सॼे इलाइक़े ते अल्लाह जी रहमत ऐं बरकत वसंदी आहे समझो था तो मुझा दोस्तों पंहिंजे बच्चन के दीन जो इल्म पढ़ायो नेक ऐं सालिह थियो त अल्लाह जी ज़ात राज़ी थिए अल्लाह ताला जल्ल शानो शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब करीम जल्ल जलालहू जल्ल शानो शाल सरदार साहब जन के सेहत सलामत अता फरमाए इन्हनि जी अमड़ के
वरी भी दुआ है त अल्लाह ताला उनके दर्जात के बुलंद फरमाए, उनके जवारे रहमत में जगह अता फरमाए ऐं अल्लाह ताला खेन सब्र जी तौफीक अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला हुजूर जी सारी उम्मत के मथा पंहिंजी बाज ऐं शफ़क़त फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी, या अल्लाह हिन सारी जमात लुत्फ़ो करम कर, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा, कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारन के शिफा नसीब कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर। या अल्लाह कोहिस्तान के आबाद कर, पंहिंजे रहमत बरकत सां हिन इलाइक़े के माला माल फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके मदीने वारे मीर जो वास्तो थी असांजा हथड़ा खाली न मोटा। बेनमाज़िन के नमाजी बना, तालिहन के सालिह बना, बदामालन के नेक आमाल बना। पंहिंजे हबीब जे सदके असांजा खयां हथ खाली न मोटा। मौलाए करीम तू असांजो थी असांखे पंहिंजो बना, असांखे हज मबरूर नसीब कर, उम्रो मकबूल नसीब कर। सोने हबीब जे दर जी इश्क ऐं अदब सां हाज़री नसीब कर, मदीने पाक जी हाज़री नसीब कर। या अल्लाह असांखे वीज़ा अता कर, या अल्लाह असांखे टिकेट अता कर, पंहिंजे हबीब जे दर जी इश्क ऐं मुहब्बत वारी हाज़री नसीब कर। मौलाए करीम असांजे हीणे हाल ते रहम करम फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहम।